मीरपुर माथोलो में दर्जन आबादगारनि पारां महरूवाह जी 20 सालनि खां खाटी न थियण ऐं खाटी जे नाले ते करोड़ों रुपया हड़प करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अला ॾितो समेत जो गुलब घंवर, दीदार हुसैन, सतार चाचड़ ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी आॾो ॿुधाईंदे चयो त साल 2001 खां महरूवाह जी खाटी न थी सघी आहे, जॾहिं त आपाशी खाते घोटकी डिवीज़न जा कामरा गुज़िरियल 20 सालनि खां कागज़नि में खाटी ॼाणाए सालाना करोड़े रुपया हड़प करे रहिया आहिनि। हुन ॿुधायो त खाटी न थियण सबबि उनजी हज़ारे एकड़ ज़री ज़मीन गैर आबाद थी वई आहे। असांजे मारे में पाणी कोन थो अचे, तक़रीबन 20 सालनि खां पोइ न पाणी अचे थो न खाटी थिए थी। जेको हिन महिल सिस्टम हलंदो पियो आहे सभु वाह वाहंदा पिया आहिनि, सिर्फ़ु असांजे वाह में पाणी न आहे ऐं उनखां पोइ हज़ारे सवें एकड़ जेकी ज़मीन आहे, ज़रख़ेज़ ज़मीन आहे, उहा गैर आबाद थी वेंदी आहे। उनखां पोइ अगरि जिथे बोर वग़ैरह हलनि था त साफ़ ज़ाहिर आहे ज़मीन पाणी छईंदी, जर कौड़ा थींदा, उनखां पोइ नुक़सानु आबादगारनि जो आहे। हमारे वाह खे खाटी कोन्हे का 2001 तणूं बि खाटी वाह खे न आई आहे। असां पांदी हुयूं, टहल ते पाणी पहुचंदो कोन्हे। कामोरा जेके आहिनि इन्हनि जी खाटी वाहन जी ईंदी आहे, उहे पैसा हड़प करे खाधी वेंदा आहिनि। तक़रीबन 20 साल थिया आहिनि, 20 सालनि में खाटी न थी आहे। कोई तके ई कोन थो। आफ़ीस विया आहियूं, घोटकी 1 चक्कर न 20 चक्कर विया आहियूं। सिर्फ़ु आसरा मिलनि था, पाणी असां वटि पहुचे कोन थो। आधार आहे वॾो पाणी जो। DC ऐं ॿियनि वसोरनि खे अपील कयूं था त असांजे चंद ॾींहंनि जे अंदरि इहो जेको आहे मसइलो हल कयो वञे, खाटी कराई वञे। कॾहिं असांजो इहो जेको चंद ॾींहंनि में इहो मसइलो हल न थियो या खाटी वग़ैरह न थी त असीं जेको आहे त इहे एहतजाज ऐं इहो जेको आहे त उते पंहिंजो DC ऑफिस जॻहियूं उते धरणो हणी पंहिंजो टेंट वठी जेको आहे त उते लगातार धरणो हणंदा। हुननि DC घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां 5 ॾींहंनि अंदरि महरूवाह जे मुंड खां वठी पोछड़ी ताईं खाटी कराइण जो मुतालबो कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk